तू यकीन कर, वहां भी मेंटली तौर ते डिस्टर्ब आया, पर तमाम घणी तकड़ हिन मामले की बिगाड़े सके थी पई। ही मामलो सोची समझी हल कंदुसि। ज़र अली पुट, असांजो वॾे में वॾो जेको नुक़सानु थियणो हो न, उहो त थी चुको। हाणे असांखे कंहिं बि नुक़सान जो को डप न। सरदार बजार केॾो कमीणो इंसान आहे। लाश त जंगल में भी कोन रोकिया वेंदा आहिनि। मूं सरदार बिजार ख़ान खे 8 कलाकनि जो अल्टीमेटम ॾिनो आहे। जेकॾहिं हू असांखे मल्हार जी डेड बॉडी नथा ॾियनि न, पोइ उन्हनि जो उहो अंजाम कंदुसि दुनिया ॾिसंदी। 8 कलाक वॾा आहिनि ज़र। असां हिकु मिंट कीअं काटे रहिया आहियूं इहा असांखे ख़बर आहे। तूं असांजी दिलि खां पुछ। हिकु बेजान लाश खे कब्ज़े में रखी हू छा था हासिल करणु चाहिनि? रब जे कहर खां बि नथा डिॼनि। चाची साईं, मां तव्हां सां वाइदो थो कयां, मल्हार ख़ान जे कातिलनि खे जेल जी काल कोठड़ी में बंदि करण खां सवाइ जेल जो साह कोन खणंदुसि। मूं जेका तोसां ॻाल्हि कई हुई उहा तुंहिंजे ज़हन में आहे न? जांच दौरान उन्हनि माण्हुनि खे बि नज़र में लाज़मी रखणो आहे। तुंहिंजो इशारो केॾांहुं आहे चांदो की धी? बाबा साईं, रात जेके 2 टे दोस्त अदा मल्हार सां गॾु हुया, उन्हनि जी बि जांच थियणु घुरिजे। चांडो की इहो ख़्याल तुंहिंजे दिलि में कीअं आयो? को न को सबब त ज़रूर हूंदो, मूंखां न लिकाए। अम्मी, दरअसल अदा मूंखे इहो चयो हो त वक़्त अचण ते हू मुंहिंजे लाइ पंहिंजी जान ॾेई सघे थो। उन करे मुंहिंजे दिलि में ख़्याल आयो त थी सघे थो अहिड़ो ई को मामलो हुजे। चांड्रोकी जे चवण मुताबिक़ शक जे दायरे मां कंहिंखे बि ख़ारिज नथो करे सघिजे। मुंहिंजी नज़र चइनी पासनि खां बिजार खान जो जेकर बस न हलियो त पुलिस पाण खे वठी आई। अड़े असां जॾहिं कोर्ट ते हमले लाइ पे वियासीं तो एतिरो सिद्ध छो पे कयो हलण लाइ? हा, ऐं जॾहिं असां तोखां निकी निकितासीं तूं पोयां असांजो पेरो खणी अची उते पहुते छो? सालिया, मूं त तोखे चयो हो न चङा रबूअ खे पाण सां गॾु नथा वठी हलूं। छा तव्हांखे मुंहिंजी सचाईअ ते शक आहे? अफ़सोस, मूंखे तव्हां मां इहा उमेद न हुई साले भा। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।